बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अवांखे भली कार चऊं था। टॉपिक्स शेयर करण खां पहिरियां अॼु जा जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि जो तारुफ़ बि अवां सां कराईंदो हलां त जीअं उहे टॉपिक्स बि ॿुधी सघनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब सेनेटर एम्बेसडर रही चुका आहिनि, सीनियर तजिया निगार आहिनि, उहे असां सां गॾु मौजूदु आहिनि। डॉक्टर अयूब शेख साहब आहिनि, इज़हार सुमरो साहब सीनियर तजिया निगार असां सां गॾु आहिनि, ऐं सीनियर तजिया निगार अमर सिंधु साहिबा बि अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे। नाज़रीन, अॼु जी जेका वॾी ख़बर आहे उहा इहा आहे त इलेक्शन कमीशन पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। PTI जा जेके बाग़ी मेंबर्स आहिनि 25 उन्हनि खे इलेक्शन कमीशन डी सीट करे छॾियो आहे। हाणे इन्हनि मेंबर्स जे डी सीट थियण खां पोइ पंजाब असेंबलीअ में कहिड़ी सूरत हाल बीहे थी, इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। 25 मेंबर्स खे डी सीट करणु मतिलबु 25 तक जेके आहिनि उहे ख़ाली थी विया आहिनि, ऐं उन्हनि तकनि ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे हाणे नंढी चूंड बि कराइणी पवंदी जेसि ताईं इहे जेके मेंबर्स आहिनि डी सीट थियल उहे सुप्रीम कोर्ट सां अपील जे लाइ राब्तो नथा कनि। इलेक्शन कमीशन जे हिन फ़ैसिले खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे PTI जेको अहम स्टेक होल्डर आहे इन मामले जो, जंहिं पारां दरख़्वास्त दाख़िल कई वई इलेक्शन कमीशन में, उन्हनि जे अॻुवाननि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, इनखे ख़ुशाइंद करार ॾिनो वियो। पर गॾोगॾु PTI जे मेंबर्स असद उमर ऐं फ़ारूक हबीब जो इहो बि चवणो त हू पहिरियां ई इलेक्शन कमीशन ते बेतमादीअ जो इज़हार करे चुका आहिनि। उनखां पोइ सुसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब ऐं फैसल करीम कुंडी पारां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन्हनि इहो वाज़े कयो त इलेक्शन कमीशन जे अॼोके फ़ैसिले सां पंजाब हुकूमत जेका आहे हमज़ा शहबाज़ी उन ते को बि फ़र्क़ु नथो पवे, छाकाणि त पंजाब असेंबलीअ में नून लीग जा नंबर्स पूरा आहिनि। नून लीग वटि केतिरा मेंबर्स आहिनि, PTI वटि केतिरा मेंबर्स आहिनि, इन हवाले सां बि अव्हांखे अपडेट रखंदासीं। गॾोगॾु ज़िक्र कयूं त अॻूणे वज़ीर आज़म ऐं नून लीग जे सीनियर नायब सदर शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो इहो चवणु आहे त सियासी जलसा इमरान ख़ान जो हक़ आहिनि, इस्टेब्लिशमेंट खे इमरान ख़ान जे दॿाउ में अचण जी ज़रूरत न आहे। इहो बि अहम जुमिलो आहे। इन ते बि पैनलिस्ट जी राय शामिल कंदासीं। आबी वसीलनि जे वफ़ाक़ी वज़ीर पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ख़ुर्शीद शाह जो वरी चवणु आहे त असांखे अक्टूबर ताईं जो वक़्तु ॾियो, ॾुखिया फ़ैसिला कंदासीं ऐं उन खां पोइ ॾिठो वेंदो त छा पियो थिए। ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त निगरान हुकूमत जेकॾहिं ईंदी त उहा मुल्क खे श्रीलंका बणाए छॾींदी। इन्हनि मजमूई टॉपिक्स ते ॻाल्हि ॿोल कयूं था। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, ॿियनि पैनलिस्ट जी इजाज़त सां अव्हां खां शुरूआति कयां पियो। कीअं पिया ॾिसो इलेक्शन कमीशन जे हिन महफ़ूज़ कयल फ़ैसिले खे? 25 मेंबर्स खे हिक ई धक में डी सीट करे छॾियो आहे इलेक्शन कमीशन। पंजाब असेंबली में सूरत हाल काफ़ी ड्रामाई थी वई आहे। काफ़ी इन जो इम्पैक्ट ऐं इफेक्ट पियो आहे। सभिनि खां वॾो इन जो जेको असरु पियो आहे उहो माण्हुनि जे कॉन्फिडेंस ते असरु पियो आहे। यानी माण्हू हाणे बिल्कुलु इन तज़ब्ज़ब में अची विया आहिनि त थिए छा थो पियो, थींदो छा, छो जे हीअ जेके हाणे कानूनी नुक़्ता, कॉन्स्टिट्यूशनल नुक़्ता, इलेक्शन कमीशन, इहे सभु शयूं जे असां नज़र में रखूं त इलेक्शन कमीशन इहो 23 सफ़नि जो जेको पंहिंजो फ़ैसिलो अॼु कढियो आहे उन में उन्हनि ॿ चॉइस ॾिना। उन्हनि चयो आहे त असां इलेक्शन कमीशन वटि 2 ऑप्शन्स हुया असां वटि। पहिरियों ऑप्शन त 63A खे असां जीअं आहे तीअं असां इम्प्लीमेंट करे छॾियूं। ॿियो ऑप्शन इहो हो त असां वोट काउंट न कयूं ऐं डी सीट करे छॾियूं। त माना उन्हनि रिआयत कई आहे त उन्हनि ॿिए ऑप्शन ते विया आहिनि जे 63A ते अचनि हा त शायदि सॼी हयाती लाइ उहो डिस्क्वालीफाई थी वञनि हा। इहो शायदि उन्हनि जो मक़सदु हो। बहरहाल इन जो इम्पैक्ट जीअं मां ॿुधायां पियो त इन जो जेको साइकोलॉजिकल इम्पैक्ट असांजी सोशल लाइफ ते, असांजी इकनॉमिक लाइफ ते, असांजे इन्वेस्टर ते, असांजी जेके रिमिटेंस था मोकिलनि, इन्हनि सभिनीनि ते फ़र्क़ु पवंदो। छो जे हाणे भले मरीम नवाज़ या जेके अॻवान आहिनि इन जा नवाज़ लीग जा, उहे भले चवनि त असांजा वोट पूरा आहिनि, पर जेसीं ताईं वरी महसूसु इहो ई थो पियो त वरी इन्हनि खे वोट ऑफ कॉन्फिडेंस वठिणो पवंदो। ऐं उन सूरत में या ॾिसूं त कोर्ट छा थी चवे, छो जो अपील उहा मंज़ूर थी पई आहे कोर्ट में, हाई कोर्ट में, त उन में हाणे इहो जेको मुंझकारो आहे उन में माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी सघंदा या न वठी सघंदा। बहरहाल इहो फ़ैसिलो अहिड़ो आयो आहे जेको PTI जे फ़ाइदे में, ऐं PTI इन ते उन्हनि खे ख़ुशि हुअणु खपे। पर एतिरी ख़ुशीअ जो इज़हार इन करे नथा कनि पिया त जे इन जो ॿियो फॉरेन फंडिंग वारो केस आहे उन्हनि में एतिरी डॉक्यूमेंट्री एविडेंस आहे त जीअं त PTI जो चेयरमैन उन खोड़ दफ़े उन जो इशारो ॾिनो आहे त PTI खे हिन मामले में इलेक्शन कमीशन जेको आहे उन सां
सही बर्ताव नथी करे, सही केस नथी हलाए, प्रोसीडिंग सही नथी करे, तो पीटीआई खे ख़बर आहे त उन में डॉक्यूमेंट्री एविडेंस एतिरा आहिनि त उन में उन्हनि जे ख़िलाफ़ अची सघे ऐं 1 जून उन जी डेट उन ॾिनल आहे त उन लिहाज़ सां महसूसु थिए थो पियो त पीटीआई इन वक़्तु एतिरी ख़ुशी जेतिरी मल्हाइणु खपे उन्हनि खे ओतिरी नथा मल्हाइनि उन लिहाज़ सां। त हाणे ॻाल्हि इहा आहे एतिरी त इन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि त बिल्कुलु सिधी ऐं हिकिड़ी बिल्कुलु साफ़ थी वई त इन जेके बि वोट आईंदे बि थींदा त उन में हाणे पार्टी खां मुनरफ़ माण्हू न थी सघंदा। माना इहो थियो त जेको 58 टू बी नाहे, माण्हू बि मुनरफ़ नथा थी सघनि ते हाणे जेको बि हूंदो लीडर ऑफ द हाउस अॻिते वञी प्रोविंशियल असेंबली में यानी चीफ मिनिस्टर या फेडरल गवर्नमेंट में यानी उहे जेके प्राइम मिनिस्टर त उन्हनि खे को माण्हू हटाए न सघंदो। जमील अहमद ख़ान साहब, ईअं बि सम्झिजे त हाणे अॼोको इहो फ़ैसिलो अचण खां पोइ बेतमादी रिथ वारो कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वियो, छाकाणि त बाग़ी मेंबर्स जेकॾहिं वोट नथा करे सघनि त पोइ शायदि बेतमादी रिथ बि न अचे मुस्तक़बिल में। उनजो फ़लसफ़ो ख़तमु थी वियो न। इन जे करे त या त प्राइम मिनिस्टर हटाइण जो ॿियो को तरीक़ो ई न आहे हिननि वटि, छो जो पहिरियां त 58 बी हूंदी त उहो डिज़ॉल्व थी पवंदी, हुकूमत प्राइम मिनिस्टर ॾींदो, हुकूमत बि वेंदी, असेंबली बि वेंदी, पर हाणे त ॿियो को तरीक़ो को सेफ्टी वॉल्व आहे त माण्हू जेके मुतमइन न आहिनि। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे इनखे जे लॉजिकल वे में ॾिठो वञे, फिलोसॉफिकल वे में ॾिठो वञे, क़ानूनी तौर ते ॾिठो वञे, इनखे एनालाइज़ कयो वञे त अंदाज़ो इहो थिए थो पियो त जेके आइन ऐं क़ानून खे जे भिटाए असां ॾिसूं त उन लिहाज़ सां मंशूर पार्टियुनि जो आहे हिकिड़ो, पार्टियुनि जो पंहिंजी मैनिफेस्टो आहे, उहे भले उन खां मुनरफ़ थी वञनि, उन ते भले अमल न करे पार्टी, पर जेके मेंबर इलेक्ट थींदा, ॾिसो मेंबर जो मॉरल हिकिड़ो उनजो मॉरल हक़ आहे त जेके जंहिं मंशूर ते उन्हनि इलेक्शन विढ़ियो आहे, जंहिं मंशूर ते पार्टी क़ाइमु थी आहे, जे पार्टी अॻुवाण उन मंशूर ते चेयरमैन नथो बीहे त उनजो जेके मेंबर आहिनि उन्हनि तखां कहिड़ी को कजेसि त मंशूरी ते अमल न थियो त हू उनजो कॉन्फिडेंस आहे उनजो जंहिं मैंडेट ते आया उन थियो त भई इहो अजीब जेको आहे लॉजिक ऐं फ़लसफ़े में इहा ॻाल्हि बीहे नथी पई ऐं क़ानूनी तौर ते बि इहा ॻाल्हि बीहे नथी पई। बहरहाल हाणे इहो फ़ैसिलो आहे, इनखे तस्दीक कंदा। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हांखे वेलकम चवां पियो। कीअं पिया ॾिसो अव्हां इलेक्शन कमीशन जे अॼोके फ़ैसिले खे, छा कमेंट कंदव, कहिड़ा असर अव्हांखे नज़र अचनि पिया पंजाब असेंबली में? हिकिड़ो त उहो सराइकी जो शहर आहे त ॿिए जे मौत ते घणो न उहो खिलणु खपे, छो त इहो मौत पाण खे बि अचिणो आहे जी। त हिकिड़ो त डिॼणु खपे। जमील अहमद ख़ान असांजो ॻोठ आई आहे पर ॻाल्हि सिधी न कई। असल ॻाल्हि इहा आहे त डिप्लोमेसी में ॻाल्हि थोरी उन हिसाब सां बि कराए खपी आहे न, अफेंड न थी वञनि माण्हू। हा, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त जेके जज साहिबान फ़ैसिला कया आहिनि न कल्ह ऐं अॼु जी, उन्हनि ॿिन्ही फ़ैसिलनि जी हैसियत जी डॉक्टर साहब। पर कल्ह को जेको फ़ैसिलो आहे मां अनुमान ॿुधण खां त मूंखे ईअं लॻो ॼण जनरल बि वई, हीअ बि वई, हीअ बि वई, हीअ बि वई। हिकिड़ी ॻाल्हि ते इहा ॿी ॻाल्हि इहा, इदारा हिक ॿिए खे उरांगण शुरू कयो अथऊं। हाणे अॻे त फ़ौज कढी डंडे जे ज़ोर ते ज़ियाउल कंदो, मुशरफ अयूब ख़ान यया कंदा, हाणे त सिविलियन फोर्सिस हिक ॿिए जा घर पिया उरांगनि। मुंहिंजो ख़्यालु आहे इहा ॻाल्हि सुठी कान्हे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त अॼोके फ़ैसिले खां पोइ मोहतरम इमरान ख़ान साहिब खे हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त 25 जो 25 हुन जा माण्हू आहे जेके लोटा थिया जी। इन जो मतिलबु आहे हुनजी पॉलिटिक्स सुठी कान्हे, इन जो मतिलबु आहे हुनजी पार्टी जे अंदरि मसइलो आहे, इन जो मतिलबु आहे त हू पंहिंजे कारकुननि खे जेके MPA हुआ उहे इन नमूने मुतमइन थी न सघिया जो हुन सां घणो वक़्तु गॾु रहनि ऐं मुबैना तौरु पैसा वठी, लालचू वठी, रिआयतूं वठी, उहिदा वठी या उहिदनि जा ऑफर वठी हिकु वज़ारतुनि जी पेशकश ते पाण खे विकिरो करे वेठा। इन जो मतिलबु आहे इमरान ख़ान जी पार्टी पिणु सेलेबल पार्टी जे माण्हुनि ते ॿधल, इलेक्टेबल प्लस सेलेबल। हिकिड़ी ॻाल्हि त इमरान ख़ान खे अॼोके सबक़ मां इहा सिखणु खपे ऐं इहा का सुठी ॻाल्हि कोन्हे त असांजो चूंडियल जेको एवज़ी आहे
उहो विकिरो थिए, उहो सेलेबल थी वञे ऐं उन ते माण्हू आङुरियूं खणनि, इहा का सुठी ॻाल्हि कान्हे। जी ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको अॼु डी सीट माण्हू थिया आहिनि, इन डी सीट खां पोइ मेहताब साहब 186 मेंबर खपनि था, अव्हांखे हुकूमत जे लाइ 186 खपनि था, मूंखे हुकूमत जे लाइ। जी हाणे उहे 186 नथो अचनि, न मूं वटि आहिनि। जेके विनिंग हार्सिस हुआ न, उहे सभु डी सीट करे छॾिया कोर्ट। जी अॼु मां यूरोपियन यूनियन जे चेयरमैन जो इंटरव्यू पे ॿुधो जर्मन टीवी ते। सो उन चयो त असांखे ॾुख ई आहे त वेस्ट जे ख़िलाफ़ विड़ी आहे। यूक्रेन ऐं रूस जी जंग वेस्ट जे ख़िलाफ़ जंग आहे, इहा फौरन बंदि थियणु खपे। इन में उन्हनि जी ज़हनियत त आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे जजनि खे, मिलिट्री खे, नवाज़ शरीफ़ खे ऐं पीपल्स पार्टी खे, इमरान ख़ान खे इहा ॻाल्हि वरी पंजाब जा माण्हू यादि डॉक्टर साहब, कराइनि अॼोके तव्हां। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले मां हिकु ॻाल्हि त इहा वाज़े थी वई त हाणे 186 जेके मेंबर्स आहिनि उहे कंहिं बि जमात वटि न आहिनि। अकेले सिर का बि हुकूमत 186 मेंबर्स शो नथी करे सघे। पोइ तरीक़ेकार इहो ॿुधायो वियो आहे त या त हमज़ा शहबाज़ जेको आहे वोट ऑफ कॉन्फिडेंस वठंदो ऐं उनखे इन वोट ऑफ कॉन्फिडेंस वठण जे लाइ गवर्नर चई सघे थो। जेकॾहिं वरी वॾे वज़ीर जी चूंड ॿीहर थी थिए त सेकेंड राउंड में वरी जेको अक्सरियती उम्मीदवार हूंदो, जंहिंखे वधीक वोट्स मिलनि था, उहो वॾो वज़ीर चूंडिजी वेंदो। इन लिहाज़ खां बि नून लीग इहा दावा कई आहे त उन्हनि वटि जेके आहिनि 177 मेंबर्स आहिनि ऐं PTI वटि 172 मेंबर्स आहिनि। पर हिते वरी दिलचस्प सूरत हाल इहा आहे त जेको स्पीकर आहे चौधरी परवेज़ इलाही, उहो जेकॾहिं गवर्नरशिप संभाले ऐं अहिड़े क़िस्म जी का रूलिंग ॾिए थो त इम्कान इहो आहे त जेको डिप्टी स्पीकर आहे दोस्त मोहम्मद मज़ारी, उहो वरी स्पीकर जी हैसियत में परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेतमादी ॾिठ ते वोटिंग कराए सघे थो। इन ख़दशे सबबि परवेज़ इलाही जेको आहे वक़्ती गवर्नर न पियो बणिजे, गवर्नर जो उहिदो बि ख़ाली आहे। एज़ाज़ सुमरो साहब जी राय वठूं था। एज़ाज़ साहब, अव्हांखे इहा सूरत हाल कीअं पई नज़र अचे पंजाब असेंबली अंदरि जेका पैदा थी आहे? इहो वारे सां हिक ॿिए जी गोट था मारी जी रात में गोट मार बि आहे न जी। ऐं असल में ही जेके डिजिट्स आहिनि पाकिस्तान जी सियासत में, जेके अंग्रेज़ी में चइबो आहे पीपल हू मैटर्स जी या फोरम जेके ताक़त रखनि था, इदारा जेके ताक़त रखनि था, उन्हनि जे लाइ इहो खाॿे हथ जो खेल आहे। हमज़ा जा नंबर बि पूरा थी वेंदा, चौधरी निसार बि जेको अची वोट ॾींदो, कई कुझु पाकिस्तान में थी सघे। मुंहिंजी नज़र में जेका अहम ॻाल्हि आहे सम्झण जी, उहा इहा आहे त हाणे हुकूमत जे बहरान खां ॻाल्हि चढ़ी वई, हाणे आहे रियासत जो बहरान। छाकाणि त इमरान ख़ान जी हुकूमत वञण खां पोइ जेका सूरत हाल पैदा थी आहे जी, उन जे नतीजे में ॿ शयूं साम्हूं आयूं पार्टी। पाण अचूं था वापसि पंजाब वारी सूरत हाल ते बि, पर हिन नुक़्ते खे वाज़े करणु ज़रूरी आहे। जी हिकिड़ो इहो थियो आहे जो पोलराइज़ेशन थी आहे सोसाइटी में। बिल्कुलु। इकोनॉमिक कंडीशन मुल्क जूं अहिड़ियूं आहिनि जेके अल्टीमेटली ॾेवाल पिड़े वञनि पियूं। ऐं हिकिड़ो एॾो वॾो मुल्क जंहिं वटि न्यूक्लियर एसेट्स बि हुजनि, उन जे लाइ ईअं कोलैप्स, इकोनॉमिकली कोलैप्स थियण वारी सूरत हाल लाइ वञणु इंतिहाई ख़तरनाक। ख़िते जे पस मंज़र में, अफ़गानिस्तान जी सूरत हाल जे पस मंज़र में, ॿियनि मामलनि खे नज़र में रखंदे अञा बि उनजी अहमियत वधी वञे थी। आलमी मालियाती इदारनि खां वठी चीन ताईं सभिनी जा पैसा लॻनि जी। आम माण्हू खे सम्झायूं था त जेकॾहिं कंहिं मुल्क जी सूरत हाल, माशी सूरत हाल बैंक्रप्सी ॾांहुं वञे त उहा ईअं आहे जीअं हिकिड़ो माण्हू जो दुकानु सॼो सॼो ख़ाली थी वञे ऐं पोइ हू शटर हेठि करे चए त मुंहिंजो दुकानु बंदि थी वियो। हाणे तव्हां सोचे सघो था त इन जा पूरे ख़िते ते इंटरनेशनल पॉलिटिक्स कहिड़ा असर पवंदा। हिकिड़े तरफ़ इमरान ख़ान सोशली सोसाइटी खे पोलराइज़ कयो आहे, ॿिए तरफ़ मईशत जी हालत श्रीलंका जे लॻभॻि जीअं ॻाल्हि कई थी वञे अची बीठी आहे। इन में बुनियादी जेका ज़रूरत आहे उहा इहा न आहे त ॾिसिजे त हमज़ा शहबाज़ खे वोट घणा खपनि था ऐं घुर्बल केतिरा आहिनि ऐं हुन वटि आहिनि केतिरा। इन में सुवाल बुनियादी नोयत जो इहो थो बीहे त मुल्क जे लाइ स्टेट्समैन तौरु केरु थो सोचे, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजी पार्टीअ खां मथां थी केरु थो सोचे। असां आइडियोलॉजिकली मौलाना फज़ल रहमान जे कुझु ॻाल्हियुनि खां डिसएग्री बि करे सघूं था, पर कल्ह हुन
हिकिड़े सियासतदान ऐं हिकिड़े मुदब्बिर सियासतदान तौरु तक़रीर कई, जिते हुनजी तक़रीर जो हिकिड़ो हिसो इमरान ख़ान जे उन्हनि बदतहज़ीबी वारनि नारनि जे जवाब लाइ ठाहियल नारनि तहत हुयो। जी। त काउंटर कंदो न माण्हू, जे तव्हां रोज़ हर जलसे में हुनजी इंसल्ट कंदो जी। त माण्हूअ खे राइट आहे त हुनजो जवाबु ॾिए, हुनजा कारकुन जवाबु ॾियनि। पर मौलाना जेको मुल्क जी सियासत, इदारनि ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हायो, उहो इंतिहाई अहम हो। हुन इहा साॻी निशानदेही कई त सोसाइटी जॾहिं कोलैप्स थियण न वेंदी आहे, जॾहिं रियासत जो बहरान हिकिड़ी ख़ौफ़नाक शक्ल अख़्तियार कंदो आहे, तॾहिं हुनजी शुरूआति माशरे में पोलराइज़ेशन सां थींदी आहे, जी। पोइ माशी मामला ख़राब थींदा आहिनि ऐं पोइ अल्टीमेटली हिकिड़ा अहिड़ा नतीजा ईंदा आहिनि जेके कंहिंजे लाइ बि क़ाबिल क़बूल न हूंदा आहिनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो त इन पर्सपेक्टिव में जेको इमरान ख़ान जो रोल आहे, उहो लॻभॻि पाण खे हाणे मूंखे चवणु ॾियो त लॻभॻि उहो ई आहे जेको शायदि सोवियत यूनियन में गोर्बाचेव थियो। ऐं बाक़ी जेके माण्हू आहिनि हिते, जेके बि सियासतदान आहिनि, जेके हूअं ज़ाहिरी तौरु हिक ॿिए जे सख़्तु ख़िलाफ़ आहिनि, जी। पाण खे ख़बर न आहे त आसिफ़ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ़ कोन ठहंदा, पाण खे ख़बर न आहे त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी अल्टीमेटली हिन मुल्क में ॿिनि अहिड़ियुनि पार्टियुनि जा लीडर आहिनि जेके जिन खे हर सूरत में हिक ॿिए सां मुक़ाबले में रहणो आहे, इमरान ख़ान हुजे या न हुजे। बिल्कुलु ठीकु। पर हिते ही जेके सभु गॾु थिया आहिनि ऐं हीउ सॼो जेको मामिलो थियो आहे, इन जी वॾी अहमियत आहे। ऐं इहो गॾु इन करे ई कयो वियो जो हिकिड़े तव्हां अहिड़े ड्राइवर खे गाॾी ॾेई छॾी जेको जंहिंजे लाइ हिकिड़ो मशहूरु हिकिड़ो लाइटर टोन में चवंदा आहिनि न इंजन की खूबी न ड्राइवर का कमाल, चली जा रही है ख़ुदा के सहारे। त हिन त 3.5 साल ईअं हलायो न मुल्क। असां हिन जी ज़ात सां असांखे को मसइलो न आहे, न हिन जी पार्टी सां। हिन जे पार्टी जे अंदरि कई सुठा पहलू थी सघनि था। बुनियादी मसइलो त हिन मुल्क सां हिकिड़े माण्हू कॾहिं ज़िंदगीअ में मरियम नवाज़ लाइ, बिलावल लाइ चए थो, हिन पाण हिकिड़ो ॾींहुं बि कॾहिं को काउंसलर ई बि कोन कई किथे। MNA रहियो, पावर जो त हिनखे कोई एक्सपीरियंस ई न हो, एडमिनिस्ट्रेशन जो कोई एक्सपीरियंस न हो। जी। नतीजे में जेको माण्हू जेको कन में चएसि पियो उहो फॉलो करे पियो। हाणे हुन जेका मुल्क जी हालत कई, उन खां पोइ ही शहबाज शरीफ़ वारनि खे मिलियो। पाण खे स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हि रखणु खपे। शहबाज शरीफ़ वारा छा नातजुर्बेकार आहिनि या उन्हनि खे शयुनि जी सम्झ न आहे? हुननि खे चयो वियो त बाक़ी 1.5 साल तव्हांजो आहे। इहा ॻाल्हि तइ थी। हाणे छा पियो थिए त उहो 1.5 साल खे कैंचीअ सां कतरे करे ऐं पोइ चवनि था 2 महीना वठो, 3 महीना वठो, 1.5 महीनो वठो, इलेक्शन कराए। हिन मां ज़ाहिर वरी ॿी ॻाल्हि थिए थी त इमरान ख़ान जलसनि जे ज़रिए जेको प्रेशर बिल्ट पे करणु चाहियो, सोशल मीडिया ते हुनजे माण्हुनि जेका तूफ़ान बदतमीज़ी करे ऐं कैरेक्टर एसेसिनेशन करे ऐं टारगेटेड पर्सनैलिटीज़ खे टारगेट करे जेको माहौल जोड़ियो, उन में कुझु माण्हू बहरहाल प्रेशर में अची विया। नतीजे में ही जेके तव्हां ॾिसो पिया न, आए ॾींहुं इलेक्शन कमीशन खां ॿियूं सभु ॻाल्हियूं विसरी वियूं। उहो नवाज़ लीग जी ॻाल्हि में वज़न त आहे न, त पोइ फॉरेन फंडिंग जो बि हिकिड़े ॾींहं में फ़ैसिलो करियो न, जीअं तव्हां हिन जो कयो आहे। इन जी डिमांड त कई वई आहे। अॼु मरियम औरंगज़ेब जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन इहा डिमांड कई त जेकॾहिं हिन रेफरेंस जो फ़ैसिलो तव्हां महीने में ॾेई सघो था ऐं 25 मेंबर्स खे डी-सीट करे 25 तक ख़ाली करे सघो था, त हू फॉरेन फंडिंग जो मामिलो त केतिरनि ई सालनि जो आहे, उनजो फ़ैसिलो बि जल्दी अचणु खपे। हाणे अमर सिंधु साहिबा खां कमेंट वठूं था। एज़ाज़ साहिबु ठीकु आहे। अमर साहिबा, अवां कीअं ॾिठी सूरत हाल? ड्रामाई रुख इख़्तियार कयो आहे पंजाब सूरत हाल, ऐं जीअं एज़ाज़ सुमरू साहिबु पॉइंट आउट कयो त छा ईअं बि मुमकिन आहे त इमरान ख़ान जे जलसनि ऐं हुनजे प्रेशर खां पोइ अहिड़े क़िस्म जो को फ़ैसिलो जेको आहे साम्हूं आयो, कुझु धुरियूं वाक़ई में प्रेशराइज़ थियूं आहिनि? ॾिसो, मां सम्झां थी त हींअर जेका बि सिचुएशन थी आहे, उन सॼी सिचुएशन में कुझु ख़तरनाक शयूं थियूं आहिनि जेके माना हिन वक़्तु अक़लमंदी सां संभालियूं न वयूं त उहे गोरबाचोव जो नालो त वठी छॾियईं, पर बाल्कनाइज़ेशन जेकॾहिं चइजे त वधीक माना उहो प्रोसेस लाइ जेका एप्रोप्रिएट लफ़्ज़ रहंदो। हक़ीक़त इहा आहे त जेको कुझु थियो आहे, उहो सभु कुझु कीअं थियो आहे, उन में जेके 3 मां ख़ासि नुक़्ता जेका असां ॻाल्हाइणु चाहींदुसि। अलिफ बे से जे बजाए ABC जे बजाए हक़ीक़त इहा आहे त 3 तासुर उभरिया आहिनि जेके कंहिं बि हिकिड़ी डेमोक्रेटिक रियासत लाइ ख़तरनाक तरीन आहिनि। उन रियासत लाइ जेका पार्लियामानी आइनी निज़ाम जे तहत हलंदड़ जो उहे ख़तरनाक कहिड़ा आहिनि? हिकिड़ी त नो कॉन्फिडेंस जेका मूव हुई, उहा हिकिड़ो आइनी हक़ आहे ऐं आइनी हक़ जे इस्तेमालु कंदे हिकिड़ी हुकूमत खे, सिटिंग हुकूमत में बग़ैर मुनहरिफ़ीन जे वोट जे उनखे ॿाहिरि कढियो वियो। जेको कंहिं बि तरीक़े सां कीअं थियो, छा थियो,
माण्हू गॾु थिया पैसा आया विया त मां इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियां त पाकिस्तान जे पार्लियामानी निज़ाम जे अंदरि जेको पार्लियामान ते पहुचे थो उहो केतिरा पैसा ख़र्च करे पहुचे थो ऐं छो थो अचे उहा का राज़ जी ॻाल्हि कोन्हे जो मूं ऐं अव्हां जहिड़ो माण्हू को हुते वेही जेका असां अची बि सघे जी हक़ीक़तन पार्लियामेंट में पहुचण खां पोइ उन्हनि खे इहो हक़ हासिलु आहे त जेकॾहिं जेका असां हाउस ऑफ द लीडर ते उन्हनि जो एतमाद न हुजे त उन्हनि खे कॾहिं ॿाहिरि कनि अञा उनजी इंटरप्रिटेशन अचे पर वॾी ॻाल्हि इहा आहे त जेका क़ौमी असेंबली खां ख़ान साहिब जो ॿाहिरि वञण हुयो उन में कंहिं बि तरीक़े सां साज़िश ॻोल्हण ऐं माण्हुनि खे रोडनि ते अचणु आणणु ऐं जहिड़े तरीक़े सां आंदो वियो आहे उन हिकिड़ो ॿियो ख़तरनाक तासुर इहो पैदा कयो आहे सुभाणे का बि हुकूमत वक़्त खां अॻु में परफॉर्मेंस न करण जे करे जेकॾहिं रोडनि ते माण्हू आणे उनखे घर भेड़ो करे ऐं जेका असां मिड टर्म इलेक्शन या अॻे जेको आहे सो सदारती जेका असां उहो इस्तेमालु कयो वेंदो हुयो हाणे उनजी आइनी ज़रूरत न रही आहे रोड ते माण्हू खणी अचो पावर शो ॾेखारियो उहो पावर शो अॼु हिन जो आहे सुभाणे मज़हबी पार्टियुनि जो हुजे उन खां पोइ एक्सट्रीमिस्टनि जो हुजे कंहिंजो बि थी सघे थो त माना इहो फ़ैसिलो जेको आहे उहो पार्लियामेंट जे बजाए उहो सड़क तय कंदी उहो जेको आहे सो उहो पावर तय कंदो नंबर 1 इहो ख़तरनाक तरीक़ो आहे कंहिं बि जमहूरी निज़ाम लाइ ख़तरनाक फाशिस्ट तरीक़ो आहे त जेका असां अवामी पार्लियामेंट जो जेको आहे फ़ैसिलो सड़क ते थियणु खपे नंबर 1 नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे त उन खां पोइ जेको ॿियो तासुर हुयो ठीकु आहे उहो अची वियो हिकिड़ी पार्टी खे हक़ आहे उनखे लॻे थो त उहा सड़क ते जेतिरो वणे डेमोक्रेटिकली जेको करनि था उनखे करणु ॾिजे ऐं उहो हले पियो उन सां जेको ॿियो तासुर पैदा थियो आहे त इदारा प्रेशर में अची विया माण्हू प्रेशर में अची विया इहो आम तासुर आहे आया न आया कहिड़ी इंटरप्रिटेशन अचे थी कहिड़ी इंटरप्रिटेशन नथी अचे पाकिस्तान जो 90 खां 95% 95 खां 99% कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ु रखंदो हुजे चाहे ख़ान साहिब जी पार्टी हुजे चाहे अपोज़िशन हुजे चाहे ॿाहिरि वेठल हुजे चाहे सियासत सां दिलचस्पी रखंदड़ न हुजे उहे सभु इहे सम्झनि था त जेके इदारा प्रेशर में आया आहिनि जेके फ़ैसिला आहिनि प्रेशर में अचनि पिया उहो हिकिड़ो इदारो न पाकिस्तान जा सभई जेके इदारा आहिनि उहे प्रेशर में आहिनि इहो तासुर आम पकड़जी मां सम्झां थी त अगरि जेकॾहिं कंहिं बि रियासत लाइ इहो तासुर अची वञे त जेका असां पब्लिक जे प्रेशर में अची फ़ैसिला थियनि था त उन्हनि इदारनि जी प्रोफेशनल क्रेडिबिलिटी ते न रुगो वॾो सुवालु आहे पर उन ख़ुदि रियासत जी ख़ुदि मुख़्तियारी लाइ हिकिड़ो वॾो सुवालु आहे त सुभाणे जेकॾहिं इहे प्रेशर में आहिनि त सुभाणे छा इहो मुमकिन थी सघे थो त का बि ॿाहिरीं रियासत का बि ॿाहिरीं जेका सक़ूवत उहा असरअंदाज़ थी वञे छाकाणि त जेकॾहिं ही एतिरो ई जल्दी असरु वठण वारा आहिनि त पोइ उन्हनि खे डिटरमाइन थी जेके बि फ़ैसिला थिया उनखे आइनी ऐं कानूनी तरीक़े सां तव्हांजो पाकिस्तान जो आइन मौजूदु पियो आहे उन मां मदद वठणु खपे हा ऐं उन मुताबिक़ जेको बि प्रेशर आहे उहो सस्टेन ॿई हिकिड़ा जेके जलसा थियनि पिया उन्हनि जलसनि मां घबराइजी वञण जी कहिड़ी ॻाल्हि आहे जेको ॿोली इस्तेमालु करे थो इहा ॿोली जेका असां सुभाणे माना उनजे ख़िलाफ़ बि इस्तेमालु थी सघे थी इन में मां नथी पई सम्झां त जेका इवन पॉलिटिकल पार्टीज़ इवन नून लीग जेका जंहिं क़िस्म जी बुखलाहट जो शिकार आहे जंहिं क़िस्म जी हुनजी त मूंखे उहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इदारनि खां वेंदे सियासी पार्टियुनि ताईं सियासी पार्टियुनि खां वेंदे मीडिया ताईं जंहिं क़िस्म जो तासुर उभरे पियो उहो क़तई तौर ते पाकिस्तान जी जमहूरी ऐं पाकिस्तान जी रियासत लाइ इज़हार साहब बिल्कुलु दुरुस्त चई हुई त हीउ सियासी बहरान रियासती बहरान में तकड़े तब्दील थी रहियो आहे ऐं उनखे जेकॾहिं महसूसु न कयो वियो त इहो वधीक ख़तरनाक थी ठीकु आहे टी ॻाल्हि मां कंप्लीट कयो जी ही मां इहो ॻाल्हि कंप्लीट कयां थी त जेके बि फ़ैसिला अचनि था जेकॾहिं उन्हनि जे लाइ माण्हू जेकॾहिं इन ॻाल्हि ते जेकॾहिं मुतफ़िक़ हुजनि त इहे प्रेशर में आया आहिनि इहो कॾहिं सस्टेनेबल जेका असां का बि तव्हांखे उहो रिज़ल्ट ॾेई न सघंदा हक़ीक़तनि पाकिस्तान में हींअर जेको कुझु थी रहियो आहे इन वक़्तु मुमकिन थी सघे त इन ख़ान साहिब खे बि शामिल करे जेका असां हिकिड़ी क़ौमी हुकूमत हुजे त ख़ान साहिब शामिल नथो थिए सपोज़ वरी इलेक्शन थिए थी वरी पावर में अचे थो पावर में सादी अक्सरियत खां सवाइ कंहिं बि पार्टी वटि एतिरी गुंजाइश कान्हे त उहा पार्टी अकेले सर करे सघे इहा साॻी पार्टी हूंदी हुन में उहो साॻियो चोर डाकू वेठो हूंदो जेको जंहिंखे ही चवे थो त उहो ज़रदारी आहे उहो साॻियो चोर डाकू जंहिंखे चवे थो त जेके असां नवाज़ शरीफ़ आहे इन साॻी असेंबली में इहो ई नवाज़ शरीफ़ वेठो हूंदो इहो ई ज़रदारी वेठो हूंदो इहा ई मूंखे इहो ॿुधायो त इहा जेकॾहिं पॉलिटिकली अनस्टेबिलिटी न आई पाकिस्तान जो वॾो मसइलो हीअं सियासी स्टेबिलिटी आहे सियासी स्टेबिलिटी हूंदी त माशी स्टेबिलिटी थींदी ऐं दुनिया तव्हांखे जेका असां ॾिसंदी जेकॾहिं न हूंदी ऐं सुभाणे इलेक्शन मां ठीकु आहे हींअर जेका असां रोड ते न हूंदो इहा साॻी जेका असां तमाशो अची जेका असां असेंबली में थींदो वरी असेंबली में साॻिया चोर साॻिया डाकू साॻिया पिया इहे ॻाइबा
टिनि सालनि जी कारकर्दगी ॿुधाइनि ऐं 3 सालनि जी कारकर्दगी खां पोइ जेकॾहिं इमरान ख़ान साहिब जो अपोज़िशन सां वेहण जो ऐं उन सां गॾु हलण जो ख़्यालु हुजे त पोइ त भली पावर में अचे वरी उनखे 100 सलाम करे उनखे विहार जी कुर्सी ते उहो ठीकु त आहे। हिकिड़े जेका असां अमर साहिबा पॉइंट खां पोइ पाण तयारु जी 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 अमर साहिबा सिंधी में हिकु चवणी आहे त लठ पे ॾेखारिजे ऐं चठ पे ॾेखारिजे। हाणे कुझु जेके तर्ज़िया निगार आहिनि उन्हनि जो वरी तर्ज़ियो इहो आहे त अॼोको जेको फ़ैसिलो आयो आहे उन सां वक़्ती तौर ते PTI खे रिलीफ ॾियण जो इशारो त मिले थो, पर फॉरेन फंडिंग केस जो जॾहिं फ़ैसिलो ईंदो त इहा सॼी कसर वरी PTI खां वापसि वरिती वेंदी। इन ते ई मुंहिंजो सुवालु हूंदो पैनलिस्ट खां। ऐं इन जो जेको ॿियो पासो आहे उहो इहो आहे त जेकॾहिं वरी ईअं नथो थिए ऐं इज़हार साहिबु जीअं इशारो ॾिनो या डॉक्टर अयूब शेख साहिब मुसलसल चवंदा ईंदा आहिनि त जेकॾहिं PTI जे इन फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो बि को अहिड़ो अचे थो जो PTI खे रिलीफ मिली थो वञे त पोइ त मुल्क में ॾफेड़ जेको आहे उहो सिधो सो पैदा थी वेंदो ऐं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी सूरत हाल पैदा थी त पोइ त कुझु ॿियो थींदे नज़र अचे पियो। जमील अहमद ख़ान साहिबु। जी हा, तव्हां वरी आख़िरी जेको जुमिलो आहे उहो तमामु आम आहे त कुझु ॿियो थींदो नज़र अचे थो पियो। ख़ुर्शीद शाह बि हिन साइड ते इशारो कयो आहे जी ऐं रहियो जिथे फॉरेन फंडिंग जो मामिलो उन में जेके एविडेंस अञा ताईं आया आहिनि उहे एतिरा क्लियर आहिनि। उहे ब्रांचिस त ॿुधाए सघिया आहिनि PTI वारा, पर उन नंबर ऑफ अकाउंट न ॾिना आहिनि ऐं उन खां अलावा बैंक अकाउंट जेके आहिनि उहे डिसओन करे विया आहिनि। जी हुकूमत वटि त उन्हनि आहे न जेका पोइ ॿुधणी हुई उनजी इलेक्शन कमीशन वटि मार्च में उन वटि उहे डिसओन करे विया पंहिंजे वटि। हालांकि हुकूमत वटि उन पूरी स्क्रूटनी कमेटी इलेक्शन कमेटी जेके आहे उहो प्रोविंशियल बेसिस ते उन्हनि स्क्रूटनी कई आहे इलेक्शन कमीशन वारनि, छो जो प्रोविंशियल बेसिस ते फंड्स ट्रांसफर थिया आहिनि सेंट्रल फंड मां PTI जे। ऐं उन में लेयरिंग जंहिंखे चइबो आहे न लेयरिंग करे उन्हनि कोशिशि कई आहे त लुकाए वठनि जेके उन्हनि जा वीक पॉइंट्स आहिनि। ऐं पोइ सभिनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे त स्टेट बैंक इन में पंहिंजो उन्हनि रिपोर्ट शाया करे छॾी आहे त PTI उन्हनि मुबैना तौर ते 5 अकाउंट उहे कया आहिनि कंसील तक़रीबन 2006 में 2008 में ऐं 7 अकाउंट कया आहिनि उन खां बाद कंसील। उन खां अलावा पोइ 13 अकाउंट पोइ 2010 में अहिड़े हिसाब सां उन्हनि काफ़ी अकाउंट्स खे डिटेल में जेके कंसीलमेंट आहे उहो स्टेट बैंक उहो चई चुकी आहे। त हाणे इन लिहाज़ सां हिकिड़ो आम माण्हू बि जेको थोरी घणी कानून न बि ॼाणंदो हुजे उन वटि एतिरा एविडेंस साम्हूं जे नज़र अचनि त महसूसु थिए थो पियो त इन में बचण त पोइ अगरि एविडेंसरी वैल्यू ॾिठो वञे त बचणु तमामु पुठियो आहे। हिन में PTI क्या इन करे PTI पंहिंजी बस कई त इन को जेतिरो पोस्टपोन करे सघनि पर हाणे त ॻाल्हि आई बीठी आहे न। हाणे PTI चवण जहिड़ी बि न हूंदी त असां सां इंसाफ़ इलेक्शन कमीशन न कयो, उन्हनि इंसाफ़ करे छॾियो हुते हिकिड़ी जाइ ते। ॿी जाइ ते हाणे जेको जंहिं वटि फुल एविडेंस आहे उन में बि इंसाफ़ जो करे छॾियो उन्हनि त पोइ PTI जो रिएक्शन पोइ जीअं पहिरियां खां वठी ग्राउंड ठाहिनि था पिया, पहिरियां खां वठी पंहिंजो केस मज़बूत था कनि त इलेक्शन कमीशन खे जेको आहे मलाइन कनि इलेक्शन कमीशन खे उनखे मुतज़ाद ख़बरूं ॾेई उनखे डिस्प्यूटेड ठाहिनि। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त जेका ॻाल्हि आख़िरी तव्हां जुमिलो चयो ऐं जो ख़ुर्शीद शाह जेकी ॻाल्हि करे थो पियो उन में कोई ॻाल्हि त मंज़रनामो थो पियो त नज़र अचे हिन मामले में। जेॾी महिल अहिड़ी अफ़रा तफ़री वारी ॻाल्हि थी वञे ऐं जंहिंमें मुल्क जी माइशी सूरत हाल इहा हुजे त उन में त पोइ ऐं अॻिते वञी सिनारियो जेको आहे जेका हींअर बयानु थियो आहे अमर सिंधू साहिबा उहो सिनारियो नज़र अचे मथे इलेक्शन में त उन में त मंज़रनामो ॿियो थो नज़र अचे। ऐं जे इलेक्शन जे इन सॼे सिनारियो खे असांजे एनालाइज़ कयूं त मूंखे सोचे थो पियो त आईंदे इलेक्शन जेको बि थींदो उन में 2/3 मेजॉरिटी वारी पार्टी जेका उहा इमर्ज थींदी। हाणे कीअं इमर्ज थींदी ज़ाहिर आहे उन में थोरी घणी उन्हनि खे सपोर्ट मिलंदी इमर्ज थींदी 2/3 में। बाक़ी त अहिड़ी का मूंखे पॉपुलर पार्टी नथी नज़र अचे जेके 2/3 मेजॉरिटी उहो करे वञे। ऐं हिनखे तव्हां भेटाए वठो ख़ुर्शीद शाह जे बयान सां जे हुन ते सुवाल पुछो हूंदा त उहो ऑटोमेटिकली हिन सां लिंक थो थी वञे जिथे हू चवे थो पियो त हाणे अचिणो आहे त हाणे हलिया अचो, तव्हां हुकुम संभालणो आहे त हाणे संभाले वठो, पोइ असांजा हथ पेर छो था ॿधो। उन ते इशारो ॾेई छॾियो आहे
ऐं बाक़ी हुन चई चुकियो आहे त असांखे कुझु कमु करणु ॾियो, कुझु न त अक्टूबर ताईं त कमु करणु ॾियो असांखे, ख़ासि तौर ते इलेक्शन रिफॉर्म्स खे पहिरियां बि करे था सघनि। जी पर डॉक्टर साहब। बहरहाल उहो टाइम उन्हनि खे खपे, छो जो मुश्किल फ़ैसिला कंदा त उन्हनि खे कोशिशि त कंदा स्टेबलाइज़ करण जी, छो जो इलेक्शन में मथे वञिणो आहे। फ़िलहाल जे मुश्किल फ़ैसिला ठीकु आहे। इहे कंदा, जी फ़ैसिला डॉक्टर साहब। कंदा त इलेक्शन में कीअं वेंदा। जी जी ठीक है डॉक्टर जमील अहमद खान साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर जमील अहमद खान साहब भी कंहिं ॿिए सिनारियो जो इम्कान जेको आहे उहो रद्द न कयो आहे। अव्हांखे बि अहिड़ी का सूरत हाल नज़र अचे पई त इदारनि प्रेशराइज़ थी करे इहो फ़ैसिलो ॾिनो अॼोको, या सम्झो पिया त फॉरेन फंडिंग केस में हिसाब बराबरि थी वेंदो? लास्ट मिनट आहे सर, हिकु मिनट आहे, काइंडली ब्रीफ कमेंट कजो। सर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां जी त जॾहिं तव्हां स्टैंडर्ड जी ॻाल्हि था कयो, जी स्टैंडर्ड ही आहे त कंहिं बि माण्हू खे पंहिंजी पार्टी न छॾणु खपे। ठीकु आहे। ऐं पिविटल टाइमिंग्स ते तमामु डिसाइसिव मूवमेंट्स ते त बिल्कुलु न छॾणु खपे, इहो स्टैंडर्ड हुजणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको स्टैंडर्ड आहे त असांजा इदारा जेके आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे सरहदुनि जे अंदरि रहनि, इहो बि स्टैंडर्ड हुजणु खपे। पाकिस्तान में सरहदुनि जे अंदरि को बि नथो रहे। तव्हां ॾिठो इमरान ख़ान फ़ाइज़ ईसा जी बेइज़ती कई, ॿारे बचे उनजे घर में घिड़ी, पुलिस FIA सभु माण्हू उनजे घर में घेड़े, आख़िर में वरितई माफ़ी। जी डॉक्टर साहब। ठीकु। साॻे नमूने सां ही जेको जजनि कल्ह कमु कयो आहे, इहे समूरनि सवें हज़ारे पाकिस्तान टोड़े छॾींदव तव्हां। ठीकु आहे डॉक्टर साहब। चौधारी असांजे सुञा मुल्क वेठा आहिनि। जी डॉक्टर ऐं साहब। उहे सुञा मुल्क असां सां अहिड़ो कॾहिं बि सुञे जे पाड़े में न रहिबो आहे। हिन सूरत हाल खे सीरियसली वठो। पीपल्स पार्टी इमटीरियल आहे, नवाज़ लीग इमटीरियल आहे, PTI इमटीरियल आहे, पाकिस्तान मैटर थो करे। ठीकु आहे, पाकिस्तान मैटर थो करे। ख़राब हाल में जे सुभाणे अफ़गानिस्तान इराक थी वियो त पोइ वरी असां पुछंदासीं समूरनि इंसाफ़ कंदड़नि खां ऐं पॉलिसियूं ठाहींदड़नि खां त हाणे जवाबु ॾियो। ठीकु आहे डॉक्टर साहब। एज़ाज़ सुमरो साहब, हिकु मिंट आहे अव्हां वटि सर, प्लीज़ ब्रीफ कमेंट कजो। ब्रीफ कमेंट इहो कंदुमि त जेका हीअ हुकूमत आहे उहा चवे थी नेब जो कानून तब्दील थिए ऐं इमरान ख़ान जा इलेक्टोरल रिफॉर्म्स वापसि थियनि, पुराणो निज़ाम बहाल थिए इलेक्शन जो, ऐं निगरान हुकूमत अॼु उन्हनि राजा रियाज़ खे अपोज़िशन लीडर करे छॾियो। माना हाणे निगरान वज़ीर आज़म घटि में घटि शहबाज शरीफ़ जी मर्ज़ीअ जो थींदो, हिन हुकूमत जी मर्ज़ीअ जो थींदो। जी ॿिए तरफ़ इमरान ख़ान आहे, उहो चए थो त मां जेको चवां, जेको ट्वीट कयां, उहो हुन ते बिना देर अमल थिए। बिल्कुलु। इन विच में जेके इदारा आहिनि ऐं जेके एस्टेब्लिशमेंट आहे ऐं ॿिया इदारा आहिनि, उहे वरी कोशिशि इहा पिया कनि त बैलेंसिंग एक्ट कनि, कॾहिं हुनजी ॻाल्हि मञीनि, कॾहिं हुनजी ॻाल्हि मञीनि। मामिलो इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे नतीजे में अल्टीमेटली मईशत जे तबाही जी सूरत में साम्हूं पियो अचे। इन करे असराइता फ़ैसिला करणा पवंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन हुकूमत खे बि जीअं कोशिशि आहे हिननि खे कंसेशन ॾिनी आहे त सेप्टेंबर ताईं असांखे हलणु ॾियो, पोइ असीं अनाउंस करे छॾींदासीं। जी, ऐं आख़िरी हिकिड़ो जुमिलो इहो चवंदुसि त इन सॼे मामले में सभ खां वॾो डिसाइसिव फैक्टर वरी बि उहो ई अथव जेका अहम मुक़ररी नवंबर में थियणी आहे। ठीकु आहे, अहम मुक़ररी जेका नवंबर में थियणी आहे, इन जी तमामु घणी इंपॉर्टेंस आहे। अमर सिंधु साहिबा, लास्ट मिनट आहे अव्हां वटि प्लीज़। जी जी, दरअसल मूं जेका ॻाल्हि पे कई उन में ई चवंदसि त जेका असां कंहिंखे हिकिड़ी अलिफ या ॿिए खे पार्टी खे ख़ुशि करण जे लाइ या उनखे बैलेंस करण जे लाइ त हिकिड़ो फ़ैसिलो हिकिड़े जे ख़िलाफ़ जो, ॿियो फ़ैसिलो ॿिए जे ख़िलाफ़ जे, हिकिड़े में हिकिड़े खे ख़ुशि कजे, ॿिए खे ॿिए में ख़ुशि कजे, हिकिड़े जी जेका असां प्रेशर खे घटि करण जे लाइ हिकिड़ो फ़ैसिलो ॾिजे। मां सम्झां थी त असांजे इदारनि खे इन ते सोचणु खपे। इन जा इंतिहाई जेके आहिनि से उहे नतीजा निकिरंदा, जेके नतीजा पाकिस्तान खे भोगणा पवंदा, जेके नतीजा हक़ीक़तनि जेका असां इन जो जेको डैमेज आहे उहो इरिवर्सिबल डैमेज आहे। हिन महिल ताईं जेको थी चुको आहे उहो इरिवर्सिबल डैमेज इन करे आहे छाकाणि त जंहिं गार गंद ऐं जंहिं फाशिज़म जी जेका असां शुरूआति थी आहे सियासत में, जॾहिं फाशिज़म ऐं जेका असां स्ट्रीट पॉलिटिक्स तय कंदी, इदारनि जो मुक़दर, इदारनि जा फ़ैसिला, मां नथी सम्झां त उहा रियासत जेका असां घणे वक़्त ताईं इन्हनि सभिनी शयुनि खे सस्टेन करे गॾु कराए, हिकिड़े खे ख़ुशि करे हिकिड़े खे नाराज़ करे हलाए सघंदी।
हिकिड़ो वक़्तु ज़रूरु ईंदो जेॾी महिल उन्हनि खे जेका सा कंहिंखे ख़ुशि करण जे बजाए कानून खां हक़ीक़ी तौर ते पंहिंजे हदनि में रही उहो फ़ैसिला करणा पवंदा, पोइ उहा अदालत हुजे, इलेक्शन कमीशन हुजे या उन खां मथियां इदारा हुजनि। ठीकु आहे। अमर सिंधु साहिबा, थैंक यू सो मच। इज़हार सुमरो साहब, थैंक यू सो मच। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां जी वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अवां जी बि वॾी महिरबानी। इलेक्शन कमीशन पारां अॼु जेको हीउ अहम फ़ैसिलो साम्हूं आयो, 25 मेंबर्स खे डी-सीट कयो वियो। इन मामले ते मजमूई जेका सूरत हाल जुड़े पई उन ते ॻाल्हि ॿोल थी, उन सां गॾोगॾु मुल्क जी जेका मजमूई सूरत हाल आहे, मुआशी सिचुएशन केॾांहुं पई वञे, इन ते ॻाल्हि ॿोल कईसीं। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।